बोलो हिंगड़ाज मात की जय। नमस्ते सिंधी दोस्तों, तव्हां सभिनी जो सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल ते हार्दिक हार्दिक स्वागत है। अॼु पाण सभु हिते गॾु थिया आहियूं बाटवा शहर में। बाटवा शहर जेको जूनागढ़ ज़िले जे हिकदमि पासे में जेको गुजरात राज्य में इहो शहर आहे, उन शहर में गुज़रियल अनेक सालनि खां वठी जॾहिं खां वठी सिंधी सभु हिते भारत में स्थायी थिया आहिनि, तॾहिं खां वठी हिते हिकिड़ो मेलो ज़बरदस्त लॻंदो आहे, पूज्य मंगलगिरी बापूअ जो मेलो। जेके पूज्य हिंगड़ाज मां जेके सिंधी समाज जा कुलदेवी आहिनि, उन्हनि हिंगड़ाज मां जा मुख्य जेके स्थापक ऐं चेला हुआ, उहे जेके सिंध पाकिस्तान में बुलाखंड जेको उते विस्तार आहे सिंध जो, उते उन्हनि जो जनमु थियो ऐं उते उन्हनि पूज्य हिंगड़ाज मां मंदर जी स्थापना में ॾाढो बहिरो वठी करे उते सेवा कई ऐं उते मंदर में सेवा कंदे कंदे उते ई उन्हनि जो जनमु थियो ऐं उते ई उन्हनि जे देहांत खां पोइ उते उन्हनि जो समाधि स्थल ठाहियो वियो ऐं सिंध खां बुलाखंड खां वठी पूज्य पोपटगिरी बापू ऐं माता पिराबाई जेकी जोत खणी करे हिते गुजरात बाटवा शहर में आया ऐं हिते अची करे उन्हनि पूज्य हिंगड़ाज मां जेके सिंधी समाज जा पाण सभिनी जा कुलदेवी आहिनि, उन्हनि जो हिते स्थान ठातो ऐं हिते उन्हनि जी जोत खणी करे आया। उहो जोत खणी अचण खां पोइ हिते मंदर जी स्थापना कई ऐं सॼे बाटवा शहर सॼे सिंधी समाज गुजरात जे सभिनी देश विदेश जे सिंधी समाज जे सहयोग सां अॼु हिते मंदरु सुठे नमूने हिते हिकिड़ो मंदरु ठहियलु आहे। ऐं अॼु जे ॾींहुं जेको पाण हिते गॾु थिया आहियूं, हुते पूज्य मंगलगिरी बापू जेके सिंध पाकिस्तान बुलाखान में उते उन्हनि जी समाधि स्थल उते बि आहे ऐं उते बि अॼु जे ॾींहं ते ई मेलो मल्हायो वेंदो आहे। पर हिते बि अॼु जे ॾींहं ते उन्हनि जे नाले जो वर्सी महोत्सव मल्हायो वेंदो आहे। उन्हनि सां गॾु गॾु जेके पूज्य पिराबाई ऐं पूज्य पोपटगिरी जेके उतां खां हिते आया हुआ ऐं उन्हनि जे देहांत खां पोइ उन्हनि जो बि हिते ई समाधि स्थल ठाहियो आहे ऐं सेम डे ते अॼु जे ॾींहं ते ई उन्हनि जो बि वर्सी महोत्सव हिते धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे, जिते सॼो सिंधी समाज न सिर्फ़ु भावनगर, जूनागढ़, राजकोट के गुजरात जा ॿिया कोई शहर पर सॼे देश मां हिते सभु दर्शनार्थी ईंदा आहिनि। सॼो सिंधी समाज भाव विभोर थी करे इहो मेलो मल्हाईंदो आहे। अॼु पाण हिते गॾु थिया आहियूं, इहो समाधि स्थल आहे। मां चाहींदुसि असांजे कैमरामैन खे थोरो तव्हांखे समाधि स्थल जा दर्शन कराइनि। हिते सभु जेके समाधि स्थल सां जुड़ियल आहिनि, इहे सभु सेवादारी हिते हाज़िर आहिनि, इहे पाण बि हिते दर्शन करण आया आहिनि, सेवा बि ॾींदा आहिनि। ऐं सॼे हींअर थोरी देरि अॻु ई हिते ॾाढो वॾो हींअर फंक्शन पूरो थियो आहे, जेको हुते म्यूज़िकल प्रोग्राम रखियो वियो हो। उहो म्यूज़िकल प्रोग्राम पूरो थियण खां पोइ हींअर सभु तव्हां ॾिसी सघंदा कि हाणे सभु उते जेको पंहिंजो मुख्य स्थान आहे हिंगड़ाज मां जो जेको मंदरु आहे, उते सभु हींअर सभु पहुता आहिनि। सॼो सिंधी समाज उते गॾु थियो आहे। हींअर भंडारे साहिब जो आयोजन कयल आहे। थोरी देरि में असां तव्हांखे मंदर जा बि दर्शन कराईंदासीं ऐं मंदर जी बि विगत तव्हांखे ॾींदासीं। पर हींअर जेको तव्हां हिते स्थल ॾिसी रहिया आहियो, इहो बाटवा शहर जे बिल्कुलु थोरो ॿाहिरि पर हिते समाधि स्थल ठहियलु आहे ऐं जिते ॾाढी श्रद्धा सां सॼो सिंधी समाज गॾु थींदो आहे ऐं अची करे वर्सी महोत्सव मल्हाईंदो आहे।
छे